पीजे बानी ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड रेफरेंस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो थोरी देर में ॿुधायो वेंदो। इंसाफ़ अदालत जो जज नासिर जावेद राणा अडियाला जेल में अॼु 11 वॻे फ़ैसिलो ॿुधाईंदो। इंसाफ़ अदालत 18 डिसंबर 2024 ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। ॿ भेरा फ़ैसिलो ॿुधाइण वारी तारीख़ मुलतवी कई वई। मजमूई तौर ते 35 शाहिदनि खां आॾी पुछा कई वई। अडियाला जेल ॿाहिरि ऐं अंदरि सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। बुशरा बीबी जूं 3 ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द। इस्लामाबाद जी एडिशनल सेशन कोर्ट बुरी ज़मानत जूं दरख़्वास्तूं रद्द कयूं। ज़मानत लाइ मचलका जमा नाहिन कराया विया। ज़मानत जी दरख़्वास्त मंज़ूर नथी करे सघिजे। प्रोसिक्यूटर जनरल तव्हां मचलका जमा नाहिन कराया। नई अदालत जे हुकुम ते अमल कयो पियो वञे। एडिशनल सेशन जज बुशरा बीबी जो 190 मिलियन पाउंड रेफरेंस जो फ़ैसिलो अचणो आहे, जंहिं करे अदालत में मचलका जमा नाहियूं कराए सघिया। बुशरा बीबी जो वकील जनरल याजी मंसूर कॉलोनी में फायरिंग, नौजवान क़त्ल, एक ॼणो ज़ख़्मी। गोलियूं लॻण सबबि अदनान शाह क़त्ल ऐं राजा ज़ख़्मी थी पियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ॿिन्ही ॼणनि जो दोस्त हो, जंहिं शराब जे नशे में नौजवान मथां फायरिंग कई। इमरान उर् खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे।